बकरियूं चारींदो हो। सुबुह जो बकरनि वारी लठ खे मेट हणी करे उस्ताद खां हिकिड़ी आयत क़ुरान मजीद जी लिखाईंदो हो या ॿ आयतूं लिखाईंदो हो। रोज़ानो जंगल में बकरियूं चारींदो हो, क़ुरान मजीद जूं आयतूं यादि कंदो हो। शाम जो पंहिंजे बकरनि खे वाड़ में वाड़े करे वरी उहे क़ुरान मजीद जूं आयतूं अची उस्ताद खे ॿुधाईंदो हो। इन ई नमूने सां उन फ़क़ीर धनार पूरा 30 सिपारा क़ुरान मजीद जा यादि कया। तूं यादि न करे सघंदी। रोज़ानो जेकॾहिं हिकिड़ी आयत जो तूं उस्ताद या पेशमाव खां सबक़ वठी त साईं इहा आयत मूंखे लफ़्ज़ बि हिन जा चङी तरह ॿुधायो, हिन जी माना बि मूंखे ॿुधायो। भली तूं दुकान ते वेठो हुज, पंहिंजी तिजारत ऐं वापार खे बि तूं बंदि न कर। हिकिड़ी आयत रोज़ानो जेकॾहिं तूं यादि कंदे त इंशाअल्लाह महीने में 30 आयतूं यादि थी वेंदियूं। यादि थींदी आहे। मेरापुर में कारी इस्लाम दीन साहब वटि हिकिड़ो कुराड़ो आयो, पुट बि हुन जा वॾा ऑफिसर, वॾी माल मिल्कत वारो हुयो, पर कारी साहब वटि आयो, चई साईं मूंखे क़ुरान मजीद पढ़ायो। कारी इस्लाम दीन हुनखे क़ाइदे बगदादी खां शुरूआत कराई, बाक़ाइदगी सां जीअं तालिबुल इल्म पढ़ंदो आहे इन नमूने सां उन मेहनत करणु शुरू कई। कारी साहब मां ॿियो त जंहिं मोकल जो टाइम थींदो हो त जीअं नंढड़ो शागिर्द मोकल वठंदो आहे इन ई नमूने सां उहो कुराड़ो मूंखे चवंदो साईं मूंखे मोकल जो त ठीकु आहे, न त मां हिते ई हूंदुसि। इन नमूने सां हुन क़ाइदो पूरो कयो, क़ुरान मजीद पढ़णु शुरू कई, हिकिड़ो रुकू यादि कई, मौत अची वियुसि, वफ़ात करे वियो। यादि रखो मुसलमानो, मां दावा सां चवां थो इहो कुराड़ो क़यामत जे ॾींहुं क़बर मां उथंदो त क़ुरान जो हाफ़िज़ थी करे उथंदो। अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह क़ुरान मजीद पढ़ंदासीं। ही क़ुरान मजीद तव्हां असांजो रूह आहे। जेकॾहिं इंसान में रूह आहे त ज़िंदा आहे, जेकॾहिं रूह निकिरी वञे त ही मुर्दो आहे। पोइ मुर्दे खे कपिड़ा पातल हुजनि त छा, नंगो हुजे त छा, ख़बर पवंदसि। त यादि रखो मुसलमानो, असां मुसलमान क़ौम जो रूह क़ुरान आहे। जेकर क़ुरान आहे त हीअ मुसलमान क़ौम ज़िंदा आहे। जेकर क़ुरान मजीद जी तालीम खां परे आहे त हीअ क़ौम मुर्दा आहे। पोइ हिन मुर्दा क़ौम जो ज़ाइफ़ूं पर्दो कनि त छा, बेपर्दा बाज़ार में घुमनि त छा। उलाइका कल अनआम बल हुम अज़ल। मुसलमान जी इज़त क़ुरान में आहे। जेकर क़ुरान वारी तालीम खां, इस्लामी तालीम खां परे आहे त इहो जानवर आहे। अल्लाह साईं खे एॾो गुस्सो आयो, एॾी कावड़ाई जो फरमाए हिननि खे जानवर चवण, जानवरनि जी तौहीन आहे। बल हुम अज़ल, इहे जानवरनि खां बि ख़राब आहे। कुत्तीअ खे पर्दे करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, ॿिलीअ खे पर्दे करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, गॾा ऐं घोड़ीअ खे पर्दे करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पोइ हिननि मुसलमाननि जूं मायूं जो क़ुरान मजीद जी तालीम खां परे हल, पोइ हिननि मायुनि खे पर्दे करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। जानवरनि जी लिस्ट में अची वियूं। क़ुरान मजीद इहा तालीम ॾिनी। क़ुरान मजीद में त सौ सिधो लिखियो पियो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम हत्ता तस्तानिसू व तुसल्लिमू अला अहलिहा। अल्लाह ने फरमाए मुसलमानों पंहिंजा अखलाक सुधारियो, पंहिंजे माहौल खे सुधारियो। तव्हांजो दीन ऐं दुनिया हिन नमूने सां बचंदी। ला तदखुलू बुयूतन गैर बुयूतिकुम। कंहिं बि मुसलमान खे, कंहिं बि मोमिन खे ॿिए मुसलमान मोमिन जे घर में दाख़िल थियण जी इजाज़त न आहे। पक्को घर हुजेसि या कचो घर हुजेसि, बंगलो हुजे या फ्लैट हुजे, लोही कोट हुजेसि या कखो लोड़ो हुजेसि,
मुसलमान के बे मुसलमान जे घर में दाखिल थे जी इजाजत ना है हत्ता तस्तानिसू व तुसल्लिमू अला अहलिहा। अल्लाह से फरमायो इजाजत वठो सलाम वरायो फ़इल्लम तजिदू फीहा अहदा। जेकरा घर में को मर्द कोने को सलाम जो जवाब तव्हांखे नथो मिले फला तदखुलूहा पोइ तव्हांखे घर में दाख़िल थियण जी इजाज़त न आहे। व इन क़ील लकुम रुजिऊ फरजिऊ हुवा अज़का लकुम। जेकर तव्हांखे सलाम जो जवाब न मिले अल्लाह से फरमाए मुसलमान जी गैरत आहे त मुसलमान के उन्हें मुसलमान जे घर जे दरवाजे ते भी बीहण जी इजाजत ना है। वापस मोटो ना है बीहो थे। वही जेके टेलीविजन में अमेरिका जा बदमाश बरतानिया जा बदमाश पूरे पाकिस्तान जा बदमाश शीशे में बंद थी करे असांजे न्याणियुनि जे आॾो अची वेहंदा ये इजाज़त वठंदा। के न चढ़ सां चढ़नि था त हाली परदो कयो न्याणियुनि खे परे कयो असीं अचूं था सलाम वराइनि था अची इजाज़त। हीअ आयत आहे अलाए कंहिंजे लाइ हीअ हुकुम अलाए कंहिंखे ख़बर। वरी असांजा ही जिद्दत पिसंद तालीम याफ़्ता चवनि था साईं तव्हां मौलवियुनि जी नीयत सही कान्हे का असांजी नीयत सही आहे। असांजी नीयत सही आहे। असां जूं मायूं उन्हनि खे ॾिसनि थियूं हू त कोन था ॾिसनि। ॿुधो मुसलमानो हदीस में अचे थो साईं जल वटि हिकिड़े पासे ॾो उम्मे सलमा वेठी आहे ॿिए पासे ॾो अम्मा आयशा सिद्दीक़ा वेठी आहे। अहिड़ो हिकिड़ो नाबील सहाबी आयो दरवाज़ो खड़काए करे चवे थो अल्लिमनी कमा अल्लमक अल्लाह। सुणा मूंखे उहो सेखारियो जेको अल्लाह मूंखे सेखारियो आहे। साईं ने फरमायो कूमा आशा तू भी उथी वञ उम्मे सलमा तू भी उथी वञ। अम्मा साईं आज़ कर सही फहुआ आमा साईं हू त नाबीन असांजो रूहानी बचड़ो आहे। असां कुंड में वेही थियूं रहूं सबक वठी करे हलियो वञे। पाण फरमायूं अफ़ अमियान अलस्तुमा तुबसिरानिही। फरमायो जेकर हू नाबीन आहे त तव्हां त नाबीन कोन हो। जे हुनखे तव्हांजे ॾिसण जी इजाज़त न आहे त तव्हांखे बि हुनजे ॾिसण जी इजाज़त न आहे। छा पोइ मुसलमानो अमाशा जी नीयत सही कान हुई छा तॾहिं नबी साईं हुनखे रोकियो। असांजी नीयत सही आहे बाक़ी हुननि जी नीयत सही न हुई। असुल नीयत जो मक़सदु न आहे असांजी बग़ावत आहे ख़ुदा जे क़ुरान सां असांजी बग़ावत आहे रसूल सां। नाईअ जो ॾींहुं आहे अरफात जो मैदान आहे। रिवायत में अचे थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुस्वा ॾाची ते सुवार हनि नबी साईं सां पोयों हज़रत फज़ल बिन अब्बास भी सुवार आहे। हज़रत फज़ल बिन अब्बास नबी साईं जो सौट एॾो हसीन हुयो एॾो सुहिणो हुयो जंहिंजी इंतिहा कान्हे। नबी भी इहराम जी हालत में हज़रत फज़ल बिन अब्बास भी इहराम जी हालत में कुस्वा ॾाची ते सुवार आहे। अरफात जो मैदान आहे। नाईअ जो ॾींहुं आहे हजतुल विदा जो मौक़ो आहे। ओचितो हिकिड़ी औरत जी नज़र हज़रत फज़ल बिन अब्बास ते पइजी वई। फज़ल बिन अब्बास जी भी नज़र ओचितो ने माईअ ते पइजी वई। हदीस में चए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा ॿई हथ हज़रत फज़ल बिन अब्बास जे मथे जे ॿिन्हिनि पासनि खे ॾेई करे फरमाइनि था पुट ख़बरदार न निहार अल्लाह हराम कयो आहे। छा पोइ हुननि जी नीयत सही कान हुई असांजी नीयत सही आहे। इहराम जी हालत थी नाईअ जो ॾींहुं आहे हजतुल विदा जो मौक़ो आहे। नबी साईं सां कुस्वा ॾाची ते सुवार आहे। उते नबी साईं हुनखे मथे खां झले करे फरमाइनि था न निहार। छा हुनजी नीयत सही कान हुई।
अॼु अज़म कयो त घर मां टेलीविज़न कढंदासीं, कढी छॾियो घर मां टेलीविज़न वीसीआर बदमाश। यूरोप वारनि डिश ऐं वीसीआर जे ज़रिए सां असां मुस्लमाननि मां गैरत ख़तमु करे छॾी। अलाह असांजो गैरत वारो, असांजो नबी बि गैरत वारो आहे, मुस्लमान बि गैरत वारो थींदो आहे। जॾहिं असां मां गैरत हली वई अलाह साईं फरमायो मां बेगर तुंहिंजी मदद कोन कंदुसि। इन जे करे त मोचड़ा खाऊं था। कहिड़ा ॾुख मुस्लमाननि जा बयान कया। कुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो त तव्हां जॾहिं का घर जे दरवाज़े ते अचो त सलाम वरायो। मां तव्हां खां पुछां थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक को असांखे प्यारो आहे? नबी असांजो इमाम, असांजो रूहानी अब्बो, असां त पैगंबर जे जुती जे मिट्टी जे मथां पंहिंजी जान कुर्बान कयूं। हदीस में चए थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े पंहिंजे सहाबी जे घर जे दरवाज़े ते आया, सलाम वरायूं, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। सहाबी जवाब ॾिनो पर आस्ते जवाब ॾिनई, ॾाढा जवाब ॾिनई। नबी साईं ॿियो दफ़ो सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। सहाबी जवाब ॾिनो पर आस्ते जवाब ॾिनई। साईं जन वरी टियों दफ़ो सलाम वरायो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। साहबी जवाब ॾिनो पर आस्ते जवाब ॾिनई। साईं जन ॿुधो कोन। उन ई वक़्त में साईं जन वापसि मोटिया। साहबी भॼंदो आयो साईं जन जे पेरनि ते किरी पियो, चए थो लब्बैक या रसूल अल्लाह। सोना मां हाज़िर हां। पर फरमायो मां 3 दफ़ा सलाम वरायो आहे, मूंखे जवाब न मिलियो आहे। कुरान मजीद में हुक्म आहे इन क़ील लकुम इरजिऊ फरजिऊ। सलाम जो जवाब तव्हांखे न मिले त घर जे दरवाज़े ते बीहण जी तव्हांखे इजाज़त न आहे। इन जे करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां मुहम्मद बि इन आयत जो मुकल्लफ़ आहियां, मूंखे बि इजाज़त न आहे जो जेकर सलाम जो जवाब मिले त मां पंहिंजे मुरीद ऐं सहाबी जे घर जे दरवाज़े ते बीह। फरमायूं तो आस्ते जवाब छो ॾिनो? सुभान अल्लाह, हुनजी साईं मोहब्बत हुई। अर्ज़ थो करे अल्लाह जा रसूल, जेकॾहिं मां पहिरियों दफ़ो अव्हांखे ॾाढा जवाब ॾियां हा त वरी ॿियो दफ़ो तव्हां सलाम कोन वरायो हा। सोना पूरी दुनिया जा सलाम हिकिड़े पासे ॾे, पर अव्हांजे सलाम जे मथां कुर्बान। मां इन ई जे करे आस्ते जो सलाम जो जवाब ॾियां त साईं जन वरी ॿियो दफ़ो मुंहिंजे मथां सलाम वराइनि। जी हा साईं वारी सलाम वारी दुआ अञा बि वधीक थिए। साईं जन महिल तव्हां सलाम जो जवाब मूंखे ॿाॾियो, मां ईअं पियो सम्झां ॼण मुंहिंजे घर जे मथां अलाह जे रहमत जा मींहं था वसनि। ऐं क़ुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो वकुल्लिल मोमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम। अल्लाह साईं बाबा सोना नबी मोमिननि खे फरमा त जॾहिं निकिरनि ॿाहिरि का बेपर्दा औरत बाज़ार में ॾिसनि, जेकर हुन माईअ खे हया नथो अचे त मोमिननि खे हया करे पंहिंजे अखियुनि खे हेठि करिणो आहे। हा झुकाइणो आहे पंहिंजे अखियुनि खे हेठि। जेकर बेपर्दा औरत बाज़ार में घुमे हुनखे हया नथो अचे त भला तव्हां त हया कयो। चीज़ कराची हैदराबाद में माहौल अहिड़ो आहे, असीं बची कोन था सघूं। इन्हनि खे ॾिसणु जाइज़ आहे। छाजो ॾिसणु जाइज़ आहे? इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन। सुभान अल्लाह। के वरी असां जहिड़ा सूफ़ी मौलवी, सूफ़ी पीर हिते त साईं वॾा जुबा ऐं कुबा पाईंदा, वॾा जुनैद बगदादी लॻंदा, वरी कराची हैदराबाद ईंदा त उते बि हिननि जूं मायूं ईअं घुमंदियूं जीअं उतां जे मायूं घुमनि थियूं। जीअं उहे बेपर्दा कराची क्लिफ्ट नई क्यामाड़ी ते घुमनि त हिननि सूफ़ियुनि मौलवियुनि जूं मायूं बि बुरका लाहे करे उते ईअं घुमंदियूं थियूं अचनि। साईं हिते असांजा मुरीद त कोन्हनि के, हिते असांजा जमायती त कोन्हनि के, हिते केरु ॾिसण वारो कोन्हे को जहिड़ो वेस तहिड़ो जहिड़ो देश तहिड़ो वेस। अल्लाह साईं फरमायो इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन।
ओ सूफ़ी कूफ़ी जेको ख़ुदा सखर में आहे, हो कराची हैदराबाद में भी आहे। जमायतुनि जो तोखे हयात होते त मतां जमायती मुंहिंजी माईअ खे ॾिसनि, मुरीदनि जो तोखे हयात होते मतां मुरीद मुंहिंजी माईअ खे ॾिसनि, शागिर्दनि जो तोखे हयात होते मां ख़ुदा जो तोखे हया नथो थिए, मां ख़ुदा हुते बि ॾिसईंदो, हुते बि ॾिसईंदो। ख़ुदा सां अटकल वकुल मोमिनात यग़ज़ुज़्न मिन अबसारिहिन्न। अल्लाह से वमसूर मोमिन खे भी फरमाया त पंहिंजे अखियुनि खे झिको कनि, हेठि कनि अचनि करनि बाज़ार में कम जे लाइ, शरई मजबूरी जे लाइ। ईअं न जो अछो बुरको पातल हुजे, ॿियो त हाणे हिनखे कोन थो ॾिसी सघे, वरी हीअ बुरके जे सुराख मां सभिनी खे पई ॾिसे। न न, हिनखे बि अखियूं हेठि करियूं। वला युबदीन ज़ीनतहुन्न, पंहिंजे सूंहं खे ज़ाहिर न कनि, पंहिंजे सूंहं खे। या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन। सचो सुभान अल्लाह। अल्लाह से फरमायो सोहरा पंहिंजे घर वारनि खे बि फरमाओ, पंहिंजे न्याणियुनि खे बि फरमाओ, मुसलमान औरतुनि खे बि फरमाओ युदनीन अलैहिन्न मिन जलाबीबिहिन्न। जॾहिं घर मां ॿाहिरि निकिरनि त पर्दे वारी सूरत इख्तियार करे पोइ निकिरनि। छो? ज़ालिक अदना ऐं यूरफ़्न, तां त दुश्मन खे पतो पए त ही मुसलमान औरत आ, माना मुसलमान औरत ऐं काफ़िर औरत जी पहचान पर्दे में आ। जेका पर्दे में आ त या मुसलमान औरत आ, जेका बेपर्दा बाज़ार में घुमे थी आ यहूदियाणी या नसरानियाणी आ। ज़ालिक अदना ऐं यूरफ़्न। अल्लाह से तव्हां जी इज़त हिन में आ त जॾहिं तव्हां जूं ॿाहिरि निकिरनि त पर्दे में निकिरनि, जीअं ख़बर पए त ही मुसलमान औरत आ, ही आज़ाद औरत आ, काफ़िराणी आ, यहूदियाणी आ, बानी न आहे। फला युज़ैल, पर्दे में निकिरंदियूं त को कमीनो हिननि खे ईज़ाईंदो बि कोन। बेपर्दा थी करे बाज़ार में ईंदियूं, बेपर्दा थी करे स्कूल ऐं कॉलेज में ईंदियूं त कमीना मर्द सीटियूं वॼाईंदा, हिननि खे ईज़ाईंदा, तकलीफ़ूं ॾींदा, हिननि सां खेसड़ कंदा। तंहिंजे करे अल्लाह से फरमायो तव्हांखे पंहिंजी गैरत बचाइणी आहे त पंहिंजे न्याणियुनि ऐं पंहिंजे माइनि खे पर्दे जो हुकुम कयो। पोइ साईं उहो असांजो मास्तर साहिबु ॻाल्हि पियो करे, साईं न्याणियूं वीचारियूं, हू पंहिंजी ॻाल्हि पियो करे, चइबो त मां त पंहिंजे न्याणीअ खे झले छॾियो आहे स्कूल में मास्तर, पर मां पंहिंजी न्याणीअ खे स्कूल में कोन थो पढ़ायां। छो? चईं रोज़ानो न्याणियूं वीचारियूं असांजे शिकायत खणी थो ॾिए, फलाणो छोकिरो मूं ॾे ख़त थो लिखे, फलाणो छोकिरो साईं चिठियूं थो मूं ॾे लिखे, फलाणो छोकिरो हिन नमूने सां मूंखे ईज़ाए थो। बेपर्दा थी करे जेकर घुमंदियूं त पोइ ईज़ाए बि न थियो छा थींदो? अल्लाह साईं 1400 साल पहिरियों फरमायो त जेकर तव्हांखे पंहिंजे न्याणियुनि ऐं पंहिंजे घर वारनि जी इज़त बचाइणी आहे त उन्हनि खे पर्दे जो हुकुम, मतां को कमीनो उन्हनि खे ईज़ाए। वला युबदीन ज़ीनतहुन्न। पर असांजा नौजवान चवनि था साईं ख़ुदा जी कुदरत था ॾिसूं, माना पराई न्याणीअ खे ॾिसी ख़ुदा जी कुदरत। इस्पतालुनि जे दरवाज़नि ते बीठा आहिनि, स्कूलनि ऐं कॉलेजनि जे दरवाज़े ते बीठा आहिनि। अरे ज़ालिमो तव्हां हिते छो बीठो? चई हुस्न ॾिसी करे ख़ुदा जी कुदरत था ॾिसूं। जेकर तूं ईअं थो चई त पोइ तोखे बि जेकर केरु चवे मूंखे बि पंहिंजे घर वठी हल, पंहिंजी माउ भेण ऐं पंहिंजी न्याणी मूंखे ॾेखार त मां बि ख़ुदा जी कुदरत ॾिसां, उते गैरत करे। हीअ जेके ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि त कंहिंजूं न्याणियूं हूंदियूं। वरी जेकर माण्हुनि खे हुकुम थो कजे माइटनि खे त महिरबानी कयो असांजे घर में न अचो, शरीयत जो हुकुम आहे, चवनि था माइटीअ जो मसइलो आहे।
माना माइटी न के चइबो आहे जो तोखे घर वठी करे ईद जी मानी अचे घर में न्याणियुनि जे आॾो अंगण में खाराइजे पोइ माइटी आहे, न त ओताक में तोखे मानी खाराइजे त माइटी कान्हे, विढ़ी था पण माइट सां। जेकर उन्हनि खे चइसि न पर्दो कयो आहे घर में न आहे अचो, चवंदा बाक़ी माइटी छाजी आहे। तंहिंजे करे सुठो इहो आहे त तव्हां ॿिए जे घर न वञो, भली चाचो हुजे, मामो हुजे, सौट हुजे, मासात हुजे, कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांजो ॿिए जे घर न वेंदो त हू तव्हांजे घर छो ईंदो। पर जेकर हाणे माइटी बि हलाइणी आहे न, तंहिंजे करे जेकर को ज़ोर भरे त पोइ मां तव्हांखे नुस्ख़ो ॾियां थो त पोइ जेके न्याणियूं हुजनि उन्हनि खे कमरे में अंदरि बंदि करे छॾियो, कुराड़ियूं जेके खग हुजनि जंहिंखे न ॾंद न ॾाठ उन्हनि खे ॿाहिरि विहारे छॾियो, पोइ अची हिन सां मिलनि, इनशाला जानी छुटी पवंदी, वरी कॾहिं बि घर में अचण जे लाइ तयारु। कहिड़ी ज़रूरत आहे न्याणियुनि खे हिनखे हथु ॾियण जी, हिनखे हाल अहवाल वठण जी कहिड़ी ज़रूरत? बसि कुराड़ी असांजी वेठी आहे घर जी वॾी, उहा हिन खां हाल अहवाल वठे न्याणियुनि सां। वला युबदीन ज़ीनतहुन्न, अल्लाह ने फरमाया औरतूं पंहिंजे सूंहं खे ज़ाहिर न कनि, इल्ला लिबुलतिहिन्न, पंहिंजे मुड़सनि जे आॾो मुंहुं खोले सघनि थियूं, औ आबाइहिन्न, पंहिंजे प्यारनि जे आॾो मुंहुं खोले सघनि थियूं, औ अबनाइहिन्न, पंहिंजे पुटनि जे आॾो मुंहुं खोले सघनि थियूं, औ अबनाइ बुलतिहिन्न, पंहिंजे मुड़सनि जे पुटनि जे आॾो मुंहुं खोले सघनि थियूं, अॻ जावा पुट, औ इख़्वानिहिन्न, भाइरनि जे आॾो मुंहुं खोले सघनि थियूं, औ बनी इख़्वानिहिन्न, भाटियुनि जे आॾो मुंहुं खोले सघनि थियूं, औ बनी अख़वातिहिन्न, भाणेजनि जे आॾो मुंहुं खोले सघनि थियूं। जंहिं बि मर्द सां हिन औरत जी शादी नथी थी सघे उन जे आॾो पंहिंजो मुंहुं खोले सघे थी, बाक़ी जंहिंसां बि औरत जी शादी थी सघे थी उन जे आॾो औरत खे मुंहुं खोलण जी इजाज़त न आहे। वो सौट हुजे या मासात हुजे, मारोट हुजे या पुफाट हुजे, इजाज़त शरीयत कान थी ॾे। औ निसाइहिन्न, औरतूं अची सघनि थियूं, पर उलमा लिखनि था के बदमाश क़िस्म जूं औरतूं, रोल मायूं, बाज़ारी मायूं, जंहिंजो धारियल मर्दनि सां वास्तो हूंदो आहे, पोइ इहे कुराड़ियूं अचे ॿियनि मायुनि खे चवंदियूं आहिनि मूंखे पैसा ॾे त मां तोखे सोन ठहिराए ॾियां, मूंखे पैसा ॾे त मां तुंहिंजे लाइ कपिड़ो वठी अचां, फलाणो डॉक्टर फलाणो सुनारो मुंहिंजे वास्ते वारो आहे। उलमा लिखनि था त अहिड़े बदमाश क़िस्म जूं औरतूं, बाज़ारी मायूं ऐं रोल मायूं, उन्हनि खे बि घर में अचण जी इजाज़त न आहे, जंहिंजो धारियल मर्दनि सां वास्तो आहे, अहिड़नि मायुनि खे बि घर में अचण लॻे। अव तिफ़लिल्लज़ीन लम यज़हरू, उहे ॿार जेके औरतुनि जे सूंहं सोभिया खां वाक़ुफ़ थी वञनि उन्हनि ॿारनि खे बि घर में अचण जी इजाज़त न आहे। नंढड़ा ॿार आहिनि, तंहिंजे करे जेको शागिर्द या तालिब इल्म टी जमायत में अचे, टे दर्जे में अचे त बसि हाणे हुन ते बंदिश कयो, घर में न अचे। पोइ मथां वरी ईअं सम्झो त हाणे के वरी शागिर्द 6 साल पटीअ में लॻाइनि, के वरी शागिर्द ॾाढा गबी हूंदा 6 साल पटीअ में। हाणे साईं मौली साहिब चयो आहे त जेसि ताईं टी जमायत में चौथी जमायत में न अचे तेसि ताईं भली घर में अचे, तंहिंजे करे ईअं न कयो। नंढा ॿार हुजनि न खे झले छॾी घर में। ऐं अलाह साईं फरमायो वतूबू इलल्लाहि जमीआ, सुभान अल्लाह। अलाह साईं फरमायो हाणे तव्हांखे पतो पइजी वियो, शरीयत जे अहकामनि जी तव्हांखे ख़बर पइजी वई, हाणे सची दिलि सां तौबा कयो त असां पर्दो कराईंदासीं। वतूबू इलल्लाहि जमीआ अय्युहल मोमिनून लअल्लकुम तुफ्लिहून, पोइ दुनिया आख़िरत में कामयाब थी वेंदो। वअल्किहुल अयामा, जेकर तव्हांखे पंहिंजो अख़लाक सुधारणो आहे, कारोकारी जे मसइलनि खां तव्हांखे बचणो आहे,
पंहिंजी दीनी ऐं दुनियावी गैरत खे तव्हांखे बचाइणो आहे तव अलकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। अल्लाह साईं फरमा जेके भी गैर शादी शुदा उन्हनि खे शादी कराए छॾियो। भाई क़ुरान जो हुकुम आहे जेके भी गैर शादी शुदा आहिनि उन्हनि खे शादी कराए छॾियो। मर्द हुजे या औरत हुजे सभिनी खे परणाए छॾियो। इन में तव्हांजी इज़त आहे, इन में तव्हांजो वकार आहे, इन में तव्हांजी गैरत बचंदी। अॼोके दौर में असांजा नौजवान चवनि था साईं नौकिरी जो मसइलो आहे, चवंदासीं नौकिरी जो मसइलो आहे। नौकिरी मिले घर ठहे त पोइ शादी कबी। वरी जन वटि न्याणियूं वेठियूं आहिनि चवनि था ॾाजे जो मसइलो आहे। ॾाजो थिए न्याणीअ खे टेलीविज़न बि वठी ॾियणी आहे, सूफ़ा सेट धूड़ छाई सभु कुझु न्याणीअ खे ॾियणो आहे। हिननि ॾाजे जे करे पंहिंजे न्याणियुनि जी ज़िंदगी विञाए छॾी। नौजवाननि वरी नौकिरीअ जे करे पंहिंजी ज़िंदगी विञाए छॾी। अल्लाह साईं 1400 साल पहिरियों ई फरमायो यकूनू फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़लिह। अल्लाह साईं फरमा नौकिरीअ ते नज़र न कयो, ॾाजे ते तव्हां नज़र न कयो। जेकॾहिं इहे मर्द ऐं औरत ग़रीब हूंदा मिसकीन हूंदा शादी कंदा मां शाहूकार करे छॾींदुसि। भला ॾाजो ज़रूरी आहे छा त हिन वक़्तु सॼो ॾाजो ॾिए? माना परणाइण खां पोइ न्याणी न आहे छा? अब न्याणी त सॼी ज़िंदगी आहे। जीअं ईद ते पुटनि खे तूं ख़र्ची ॾींदो, पुटनि खे वॻा वठी ॾींदो, न्याणीअ खे बि ख़र्ची ॾे वॻा वठी ॾे, हिन में तुंहिंजा ऐब आहे। वरी अॼोके दौर में असांजा नौजवान चवनि था साईं हीअ मूंखे न खपे, ऐब कढंदा। मां मोतबर माण्हू, मां ऑफिसर माण्हू, मूंखे सौट मां साथ न खपे। मां मास्तराणी या डॉक्टराणी कंदुसि, जंहिंजो मथो उघाड़ो हूंदो उन सां मां शादी कंदुसि। हीअ हया वारी आहे। ॿुधो मुंहिंजा मोहतरम साथियो नौजवानो, जेकॾहिं अॼु तो पंहिंजी सौट मां, पंहिंजी मासात मां, पंहिंजी पुफाट मां ऐब कढो, मतां सुभाणे वरी ॿियो केरु तुंहिंजी न्याणी ऐं भेण मां ऐब कढे। तूं जेकॾहिं ॿियनि न्याणियुनि मां ऐब कढंदे तूं वरी मोतबर आहीं जा जो केरु तुंहिंजे न्याणियुनि मां ऐब न कढे। वला तलमिज़ू अनफुसकुम। अल्लाह साईं फरमा ऐब न कढो, उन्हनि जी सूरत खे न ॾिसो, उन्हनि जे माल खे न ॾिसो। मुंहिंजे साईं फरमायो औरत जी सीरत ऐं अखलाक खे ॾिसो, इन में तव्हांजो फ़ाइदो आहे। इन जे करे अल्लाह तबारक व तआला पहिरीं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, पोइ अम्मा हवा खे पैदा कई। आहे कि न? अम्मा हवा खे ॾाढे आदम जे पासे मूं पैदा कई। ईअं न कई जो अॻु में अम्मा हवा खे पैदा करे पोइ वरी ॾाढे हवा खे पैदा करे। न अल्लाह साईं दुनिया खे सबक़ ॾिनो त औरत मुड़ुस खां सवा ठहे ई कान थी। हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। औरत जी माना ई ओघड़ आहे, तंहिंजे करे औरत जो लिबास मर्द आहे। इन जे करे अल्लाह साईं पहिरें मुड़ुस जो इंतज़ाम करे पोइ औरत खे पैदा कयो।